नाज़िम टंडो अलाहार ज़िले जे ॻोठ नसीर ख़ान मंधवाणी जो रहवासी 13 वरियनि जो मशहूर टिकटॉकर अली हैदर उर्फ शहमीर शीदी रोड हादसे सबब ज़िंदगी जी जंग हाराए वियो। वधीक तफ़सील परवेज़ हुसैन बुलेदी जी हिन रिपोर्ट में। मशहूर टिकटॉकर ओ मामा मीर जे डायलॉग से मशहूरी माणींदड़ अली हैदर शीदी रोड हादसे में फोत थी वियो। टंडो अलाहार ज़िले जे ॻोठ नसीर खान मंधवाणी जे रहवासी फैज़ मोहम्मद शीदी जे घर में अली हैदर पैदा थियो। पाण पहिरें दर्जे में पढ़ंदो हो त संदसि वालिद वफ़ात करे वियो, जंहिं बाद हुन तालीम छॾे ॾिनी ऐं गुरबत सबब मज़दूरी करण लॻो। अली हैदर जो ग़रीबाणे घराणे सां तालुक हुजण करे वटि मोबाइल फोन बि न हुई। हुन 13 वरियनि जी ॼमार में टिकटॉक ते ओ मामा मीर टपड़ ॿधियो वञी वारे डायलॉग बाद सिंध में तमाम घणी मक़बूलियत माणी। मेलो घुमण आया अरू भरू आया चे तू मेलो घुमण ना चे जबार मारो मामू उन्हें घरवारी मुझे रुको बेगुनाह 4-5 डंडा है मुने जो करो जी दो कयो तू छो आयो वहीं ते मुझे मेलो घुमण आया। अली हैदर शीदी जा मुख़्तलिफ़ ज़िलनि खां चाहींदड़ नौजवान टंडो अलाहार पेची साणस वीडियो ठाहे पंहिंजे वाल ते रखंदा हुआ ऐं ॾिसंदड़ बि संदसि वीडियो वॾे शौक़ सां शेयर कंदा रहिया। मेहमानी कंदे मुर्गी पुला चासनी ये साथ लगन हुंदो सब टिकटॉकर उते टंडो मोहम्मद खान रोड ते झील पार्क मार्केट भरसां मुसाफ़िर बस ऐं रक्षा में टक्कर सबब अली हैदर शीदी सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में हैदराबाद जी सिविल अस्पताल में मुंतकिल कयो वियो। हादसे जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बाद अली हैदर शीदी जा चाहींदड़ दुआऊं कंदा रहिया। मशहूर टिकटॉकर अली हैदर शीदी हैदराबाद जी सिविल अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे 13 वरियनि जी ॼमार में ज़िंदगी जी जंग हाराए वियो।